ज़िक्र कंदासीं कराची खां पाकिस्तान में मुक़रर बांग्लादेश हाई कमिश्नर इक़बाल हुसैन पंहिंजे वफ़द सां गॾु कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी आमद वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर वसीम काज़ी यूनिवर्सिटी इंतज़ाम ऐं फैकल्टी मेंबरनि संदन आजिया कई। दौरे दौरान हाई कमिश्नर वफ़द यूनिवर्सिटी आला अमलदार उस्तादनि सां तफ़सील मुलाक़ात कई, जंहिंमें पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे विच में तालीमी लाॻापनि खे वधीक हथी ॾियण बाबति अहम ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में गॾियल तहक़ीक़ी मंसूबनि, शागिर्दनि जी मटासटा, स्कॉलरशिप्स ऐं इल्मी सहकार खे वधाइण ते ख़ासि ध्यानु ॾिनो वियो। उन मौक़े ते ॿिन्ही अॻवाननि हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त ॿिन्ही मुल्कनि जी यूनिवर्सिटीज़ ऐं तालीमी इदारनि जे विच में राब्ता वधाइण सां न सिर्फ़ इल्मी तरक़ी मुमकिन थींदी, पर बाहिमी एतमाद ऐं सक़ाफ़ती हमाहंगी बि मज़बूत थींदी। हाई कमिश्नर इक़बाल हुसैन यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि ऐं सहूलियतुनि जो पिणु दौरो कयो। लाइब्रेरी, गर्ल्स कॉमन रूम, गर्ल्स हॉस्टल, ऑडिटोरियम ऐं जदीद लेबोरेटरीज़ जो पिणु दौरो कयो वियो आहे। अपडेट्स मालूम कयूं था, ब्यूरो चीफ इमदाद सुमरा लाइन ते मौजूदु आहे। इमदाद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल साइमा ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान में मुक़रर बांग्लादेश के हाई कमिश्नर इक़बाल हुसैन पंहिंजे वफ़द सां गॾु कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी पहुतो आहे, जॾहिं त वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर वसीम काज़ी यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं फैकल्टी मेंबरनि संदन आजिया कई आहे। दौरे दौरान हाई कमिश्नर ऐं संदसि वफ़द यूनिवर्सिटी जे आला अमलदारनि ऐं उस्तादनि सां तफ़सीली मुलाक़ात कई, जंहिंमें पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे विच में तालीमी लाॻापनि खे वधीक हथी ॾियण बाबति अहम ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में गॾियल तहक़ीक़ी मंसूबनि, शागिर्दनि जी मटासटा, स्कॉलरशिप्स ऐं इल्मी सहकार खे वधाइण ते ख़ासि ध्यानु ॾिनो वियो। उन मौक़े ते ॿिन्ही अॻवाननि उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त ॿिन्ही मुल्कनि जे यूनिवर्सिटियुनि ऐं तालीमी इदारनि विच में राब्ता वधाइण सां न सिर्फ़ इल्मी तरक़ी मुमकिन थींदी, पर बाहिमी इतमाद ऐं सक़ाफ़ती हम आहंगी बि मज़बूत थींदी। हाई कमिश्नर इक़बाल हुसैन यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि ऐं सहूलियतुनि जो दौरो पिणु कयो, जिन में लाइब्रेरी, गर्ल्स कॉमन रूम, गर्ल्स हॉस्टल, ऑडिटोरियम ऐं जदीद लेबोरेटरियूं शामिल आहिनि। उन मौक़े ते हाई कमिश्नर यूनिवर्सिटी जे तालीमी मयार, जदीद इंफ्रास्ट्रक्चर ऐं उस्तादनि जी पेशेवराना सलाहियतुनि खे साराहींदे चयो त कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी आला तालीम जी मैदान में अहम किरदारु अदा करे रही आहे। बांग्लादेश जे हाई कमिश्नर वधीक चयो त पाकिस्तान ऐं बांग्लादेश जूं हुकूमतूं ॿेतरफ़ी लाॻापनि खे मज़बूत बणाइण लाइ मुख़्तलिफ़ क़दम खणी रहियूं आहिनि, जिन में तालीमी सहकार खे ख़ासि अहमियत हासिल आहे। गॾियल तालीमी मनसूबा, रिसर्च तावन, स्कॉलरशिप्स ऐं एकेडमिक एक्सचेंज प्रोग्राम ॿिन्ही मुल्कनि जे नौजवाननि खे वेझो आणण ऐं इल्मी मैदान में अॻिते वधण जा बहितरीन मौक़ा फ़राहम कनि था। उन मौक़े ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर वसीम काज़ी हाई कमिश्नर खे यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ डिग्री प्रोग्राम, तदरीसी निज़ाम ऐं जारी तहक़ीक़ी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी, जॾहिं त वाइस चांसलर यकीन ॾियारियो त यूनिवर्सिटी बांग्लादेश मां ईंदड़ शागिर्दनि खे बहितरीन तालीमी माहौल ऐं सहूलियतूं फ़राहम कंदी, जीअं हू हिते पाण खे घर जहिड़ो महसूसु कनि, जॾहिं त तालीमी मयार ऐं हाज़िरी ते मुकमिल ध्यानु ॾिनो वेंदो। जी इमदाद, वॾी महिरबानी तफ़सील आहे।